शाही बदलण खे रिश्वत साईं अर्ज़ु इहो आहे ऑफिसर डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर आहे अब्दुल बख्श मेमण ॿियो आहे उनजो जेको असां पुलिस जे तरफ़ां लिखियलु आहे मोहसिन मंगी साहिबु जेकॾहिं उहे मूंखे चवनि असांखे तूं लख रुपियो ॾिए त मां पिनी बि ॾियां हुनजी घणी डिमांड हूंदी तॾहिं मूंखे दलील कनि था न साईं तॾहिं मां अपील कयां थो ॾिसो न साईं न साईं ईअं रुलाइनि था मूंखे ईअं दलील कनि था ख़्वार कनि था जे दलील थी अञा असांखे घणा पैसा ॾे मां कसम खणी चवां थो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल क़ुर पाक पियो आहे मां ॼाणी वरितियूं आहिनि बसि मां शान न सम्झो मां काॾो वञा मुंहिंजा ॿ चारि उदा कोन था लॻनि सॼी सर्दी इहो क़ुर पियो आहे मां ॿारनि खे जैकेट दर्जी न वठी ॾिनी आहे सुबुह गॾु शुगर जी गोरी बि न खाधी आहे कंहिंखे था हलियूं काॾे वञूं मां सिंध पुलिस जे जवाननि खे अपील कयां थो त मुंहिंजी मदद कनि त हज़ूर में मां पेट भरियां त मां ग़रीब जी को ॿुधे SSP साहिबु सखर आहे TI साहिबु सखर आहे IG सिंध आहे वज़ीर सिंध आहे मां 25 साल सखर में नौकिरी कयां रफ़ल खणी सिपाहीगिरी को वठी हल मुंहिंजा इहे हालनि इहे क़ुर बगी जो पाणा पटींदा मां सनाहक आहे साहिबु वॾो नाहक आहे अलाह ॼाणे मूंखे क़ुर खणी ॾियो त मां मथे ते रखां पासा नाहक आहे 7 महीने खां वठी करे ग़रीब मुलाज़िम जी पघार बंदि थिए मुंहिंजा बच्चा घर में ठा हिकु न्याणी 4 पुट स्कूल में इम्तिहान उस्ताद न वरितो आहे फी हुजे त मां ॾियां न सॼो सीआर वासारींदो रहियो आहे अबा पघार मिलंदी अबा पघार मिलंदी बाबा असांखे जैकेट वठी ॾे ॿिया ॿार पातियूं था बाबा मां वटि हुजे त मां वठी ॾियां न चयो बाबा असांखे वटि साईं पघार थिए त मुंहिंजी ID बंदि करे छॾी आहे त तुंहिंजी ग़लती आहे त असां वटि ग़लति आहे बाबा हे सीट मुंहिंजी पढ़ो बशीर अहमद सनाब करमली हे मुंहिंजो मैथड जो सर्टिफिकेट आहे हे मुंहिंजे SSP साहिब जा सर्टिफिकेट आहिनि त बाबा बशीर अहमद सनाब करमली ओके आहे मुंहिंजा बच्चा बुख था काटनि मां बुख ते वेठो आहे क़ुर रब ॾिसे थो इहो क़ुर बशीर अहमद सनाब करमली तूं बशीर अहमद सनाब नज़ीर अहमद अॻियां किलार ग़लती करे विया आहिनि भई करे विया आहिनि त तव्हां सेट कयो न मां त कोन कंदुसि न मुंहिंजो हाइड ऑफिसर आहे SSP असांजो कमांडेंट ऑफिसर आहे उन मूंखे 3 दफ़ा लिखी ॾिनो त बाबा असां वटि ओके आहे बशीर अहमद सनाब करमल इहो आहे उन्हनि खे पंहिंजी पैसे जी मगी आहे या ग़रीबनि जो खून पीअण में उनखे मज़ो ईंदो आहे उहो अलाह जी ज़ात ॾाढी आहे मां मूंखे न्याणियूं चवनि थियूं असांखे वठी हल त असां हज़ूर बख्श मेमण खे क़ुर ॾेखारींदासीं पहिरें पहुतासीं मां दोस्तनि खे अपील कयां थो मुंहिंजो वीडियो इहो पूरे पाकिस्तान में हलाइनि सिंध पुलिस आहे जेके बि इंसानी हक़ूक़ जूं तंज़ीम आहिनि हज़ूर बख्श मेमण मोहसिन मंगी खां पुछो त मां ग़रीब सां कहिड़ी दुश्मनी मुंहिंजे बचनि सां अथसि त मां उहा पूरी हिन जी कयां त मुंहिंजा बचड़ा स्कूल खां निकिता वेठा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान आहियूं मुंहिंजा बच्चा स्कूल खां निकिता वेठा आहिनि मूंखे शुगर जी का गोरी न आहे मां गोरी वठी खावां ख़ैरात जी मानी वठी ॿाहिरनि जे घरु मुंहिंजा ॿार शाम जो हिकदमि सुबुह सां मूंखे नंढड़े उथायो आहे बाबा मां रोज़ो रखंदुमि बाबा भाॼी कोन्हे तूं छा था रखंदे घड़ी घड़ी कंहिं खां वठूं भले मूंखे मां भाइटे खे चवां क़ुर पाक लाहे ॾे मां क़ुर ते सची ॻाल्हि कयां थो जंहिं मुलाज़िम जो हीलो वसीलो पघार त हुजे 7 महीने 8 महीने कोई पघार 9 महीना न मिले त तव्हां सम्झो त उनजे घर जी फाका कशी छा हूंदी शुगर जो मरीज़ ब्लड प्रेशर जो मरीज़ मुंहिंजी घरवारी दिमाग़ जी मरीज़ रोज़मर्रा जो इंसान जो ग़रीब जे ग़रीब जो घर में 2000 ख़र्चा मुंहिंजी इहा अपील आहे सभिनी वस वारनि खे कराची खां वठी कश्मीर ते जेका बि सिंध पुलिस आहे मुंहिंजो वीडियो अॻिते कयो या इंसानी रमज़ान शरीफ़ जो महीने जो वास्तो अथव इन क़ुर जो इन न्याणियुनि मुंहिंजनि जो वास्तो अथव त मूंखे पंहिंजो हक़ु वठी ॾियो जेके बि कंस्टर अफ़सर आहिनि जेके इन सां तालुक़ु रखनि था हज़ूर बख्श मेमण साहिब खां पुछनि हज़ूर मेमण साहिब मां ॾाढो ग़रीब आहियां जॾहिं अलाह जी ज़ात वटि मेलो लॻंदो क़यामत थींदी मां न्याणियुनि सुंदो तुंहिंजे साम्हूं बीहंदो मलाह खे चवंदुमि तूं वॾो साल इहो अथव जंहिं मूंखे रोलियो आहे न क़ुर खे मञे थो न कलमे खे न अलाह खे मञे थो अलाह जे हबीब खे कंहिं ग़रीब जो रोज़गार बंदि करणु इहा का अलाह इजाज़त ॾिए थो अलाह जो क़ुर इजाज़त ॾिए थो ग़रीब खे रोज़गार ॾियो या बंदि कयो